खां पोइ हाणे वेझण जी तयारी में आहे ऐं वेझण खां पोइ वरी ॿिए सीन जी तयारी कंदो। बिलावल साहब तव्हां छा था चवणु चाहियो हिन किरदार मां? किरदार त तमामु बहितरीनु आहे ऐं ॼाणी वाणी जेको तव्हां जहिड़नि दोस्तनि पीरी प्यारनि फर्श ते 1.5 कलाक 2 कलाक सुम्हारियो आहे हुनजो हिसाब किताब सर गुल मुनीर ऐं ज़फर खोखर ऐं जावेद साहब असां बिल्कुलु तोखे दोस्त असांजा ॾींदा पर सर फ़न क़ुर्बानी घुरंदो आहे। फ़न में इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि। तव्हांखे बिल्कुलु हिन सीन जे लाइ तव्हांखे वरी तकलीफ़ करणी पई आहे। कल्ह जेको राति कयोसीं वाइंड अप वारो उते बि 2-3 कलाक तव्हांखे ॿधल हुयव छो तवील सीन हुयो। वरी हींअर सुबुह खां वठी तव्हां लेटिया पिया। तव्हांजी वरी महिरबानी सर। मज़ाक कयूं पर इहे असांजी शौक़ो आहे, इश्क आहे, तकलीफ़ खे न आहे। वॾी महिरबानी सर। गुलमुनीर गुल साहब ही सही संगत वरी असांजी बेताब बीठी आहे। बक़ाया सीन हीअं रहियल आहे छो त बिलावल खे किवलियूं वठी वियूं, सर्फ मथे पियो आहे, किवलियूं वठी वियूं, इन जे करे बिलावल खे फारिग कयोसीं। बक़ाया कटिंग रहियल आहे।